सोबोदरो मां के खबर ॾींदा हलूं। क्राइम रिपोर्टर मशूक अली मंगनेजा जी रिपोर्ट मुताबिक़ सोबोदेरो थाने जे हद लतीफ़ कॉलोनी में नामालूम चोर घर में घिरी आया। भागे जे जागन सबब चोर फरार थी विया। अशफाक अली मंगनेजा जो चोरन खिलाफ़ एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। सोबोदेरो लतीफ़ कॉलोनी जो रहवासी मरहूम वॾो मुंशी बरकत अली मंगनेजा जो पुटु अशफाक अली मंगनेजो एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल राति देर सां चोर असांजे घर में घिरी चोरी करण जी कोशिश कई त असीं जागी पियासीं। असां चोरन के सुञातो आहे, जिन में हकीम उर्फ हकू मेमण आहे ऐं ॿियो सिकंदर अली उर्फ सिकू सियाल आहे ऐं ॿ नामालूम जेकी मोटरसाइकिल ते हुआ ऐं ॾोहारनि खे पनाह ॾींदड़ सैफल चनो आहे, जेको केतिरे ई वक़्त खां ॾोहारी पंहिंजी ओताक में रहाए उन्हनि खे पनाह ॾींदो आहे। असां उनखे बार बार चवंदा आया आहियूं त ॾोहारी माण्हू न रहाए, उनजो नफ़ो नुक़सान थियो त उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे। जेका एनसी मूं सोबोदरो थाने ते दाख़िल कराई आहे, हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो त ॼाणायल जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। छा मसलो छा आहे? जीअं त साईं मुंहिंजो नालो अशफाक अली आहे। साईं मां वॾे मुंशी बरकत जो पुटु आहियां। साईं मुंहिंजे घर में ॾोह थी वियो आहे कि पहिरीं राति आहे साईं मुंहिंजे घर में चोर घिरी अचे। साईं चङी तरह मुंहिंजे घर में चोर घिरी आया। मां चङी तरह वधाए करे ॾिठा आहिनि। साईं उहो माना भित टपी भॼी आहे। मां बि हुनजे कॾहिं वियुमि साईं भित टपी चङी तरह हुनजे मथां बि हुनखे चङी तरह उथारे मारी दफ़ा मुंहिंजे घर में ॾोह थी आहे। माण्हू केरु आहे, किथां आया, हुननि जे साईं असांखे ख़बर न आहे। साईं ॿई पासा भित बंदि हुई, उते हुया साईं। हाजी हकीम मेमण सिकंदर सियाल ॿियो मोटरसाइकिल ते वेठो CID पियो करे साईं। कल चौथों 5 बजे मां INC थाने ते कराई आहे। पुलिस ॿार थी करे साईं हिते छो के अपील थी कजे त असां सां ॻाल्हि कई वञे। कल हिकिड़ो सिकंदर सियाल खे थाने ते पकड़ो अथनि साईं, उनखे वरी पैसा वठी छॾाए अथनि। SSP खैरपुर खे अपील थी कजे त साईं मां मरो वॾे मुंशी बरकत जो पुटु आहियां ऐं DIG सखर ऐं IG सिंध खे अपील थी कजे त साईं SSP खैरपुर खे अपील थी कजे त साईं मां वॾे मुंशी बरकत जो पुटु आहियां। असां सां इंसाफ़ कयो वञे। असां पुलिस वार नथी करे साईं हिते छो मुख बणियल आहे वॾे नंढे बोतार जे चवण ते माना असांजो इंसाफ़ नथो कयो वञे। सदा असांखे ड्रामा ऐं पूरा सम्झंदा। असां हक़ीक़त ऐं सॼी वार कई वञे साईं। पुलिस असांजी वारदातूं अची क्लियर ॾिसी वई आहे। पाड़े वारनि खे सॼी ख़बर आहे। सॼी वारदात सभु पाड़े वारा शायदि इंक्वायरी करे असां इंसाफ़ कयो वञे सर।